बलोचिस्तानी गोरख हिल स्टेशन के जबल में थींदड़ पेशवान कारोबार अॼु बि काछे वासियुनि अक्सर माण्हुनि जो रोज़गार जो ज़रियो आहे। घणी मेहनत बावजूद सुठो मुनाफ़ो न हुजण करे रोज़गार ज़वाल पज़ीर थियण लॻो आहे। इन हवाले सां तफ़सीली रहियो आहे आबिद लाशारी। जी असीं इन वक़्तु काछे में मौजूद आहियूं जिते वाण पीश जो धंधो जेको आहे उहो सदियनि खां जारी आहे। हितां जा अक्सर माण्हू जेके आहिनि उहे वाण ऐं पीश वठी करे उन ते गुज़ारो कंदा आहिनि। अॼु इन हवाले सां असांजी जेका टीम आहे काछ जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जो दौरो कयो ऐं उन्हनि खां मालूम कंदासीं त हू जेको आहे वाण ऐं पीश में केतिरी महिनत कनि था ऐं छा उन में उहो मुनाफ़ो मिले थो या कीअं अचो थो न। जेके हिते वाण ऐं पीश में गुज़ारो जन जो आहे काछ वासियुनि जो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। पीश मुल ते 1600 1500 1800 मण मिलता है। पीछे असां वटेंदू 8 ॼाणे ॾुटरा ॿार नंढड़े मासूम वट कर पीछे वटेंदूं टुड़ेंदूं भल पकेंदूं छिकेंदूं विढ़ेंदूं लसेंदूं ॾाढी मेहनत अस। पीछे मण ते मस 400 500 बचदन। सना सना बुखार भी चाटी वतूं थोड़ा घना बालिक भी रोवेंदे वतूं मस चाहे खंडरे थोड़ा घना डालता है भाजी इहो जुगाड़ करे वतूं। बी का भी असां को सहारा कोनी को इतला कोनी थींदा। हाँ इतला कोनी थींदा बा 400 500 बचदन मण ते 8वें ॾींहुं 9वें ॾींहुं थींदा। असां 4 माण्हू। हाँ असां 4 माण्हू ॿिया अहिड़ी रोज़ी कानी भली अहिड़ी माना ॻाल्हि कानी भली 400 बचदन 5-6 माण्हू मानी क्या खाऊं क्या करूं रोज़ी हुन मरे थी गया तक थींदा भी नहीं। कितने अरसे का ये काम तुसा करनो? असां ये 8वें ॼाणे 9वें ॼाणे मण ता मस कन उन्हीं को बचदन 400 पेंशन खाऊं क्या दूं क्या मूल कुटन वटन ये नोड़ी ते रोजी मतलब कुटेंदो पीछे वटेंदो पीछे पकेंदो पीछे शाम दा दे रोजी करेंदो कर दो नफा कोनी पोंदा प्या आ कोट वट भी नहीं सकदू खंगलेस बुखार भी छवेंदा दम दा सरे मेहनत घड़ी है पोरा घड़ाए थींदा नहीं है। कितने दिन लगे ना? 3-4 दिन लगदन सी मेहनत घणी हसी सपा। हां टीबी दी बीमारी धारे। हाँ तो क्यों ना घणे फायदा थे सबो फायदा कौन थी ना बे 400 500 300 बस ये फायदा थी ने बा मेहरबानी तो सारी असां जको अगर गुजारिश थी ये पीश न होते तो हुने मांग थी तमाम असां रोज दी ना कुछ असां जो पहले धंधा थी ना वो धंधा कोनी बतिना तो बाल बच्चे असां ते वडी नौरी काम पर असर बचत मुराद कांदी नी वडी मांग थी गए असां कमावन जड़े ना कारण जे असर बाल बच्चे सब मायो असरी जका भी थी वे ते पीश ते नौरी थी बा पीश वार आगे कोनी असां जका मदद थी सके सो कराओ। ॾिसो वाण ऐं पीश अॻ में असां नंढा हूंदा हुआसीं पीश जी वॾी अहमियत हूंदी पीश खे रेट हूंदो हो। पोइ जबलनि मां हेॾां बलोचिस्तान खां हेॾां गोरख जबल खां हेॾां मथां वीचारा माण्हू पीश खणी ईंदा गॾहनि ते उठनि ते अची जेको शहर वाही पांदे में खपाईंदा हुआ। पोइ वरी हिते ॻोठ में मायूं वठी वञी जेके वाण वटींदी हुयूं धरींदी हुयूं वॾो हिकिड़ो अजर मिलंदो हो ऐं ॾाढो पीश खे रेट हूंदो हो। तक़रीबन जेके काछे जा ॻोठ आहिनि वाही पांधी थियो दोदो बिरामाणी पीर बगला शारी जेके बि ॻोठ असांजा पोइ असांजे जेको वॾड़नि जो तोड़े अमड़नि जो जेको गुज़र सफ़र हूंदो हो पीश ते वाण ते नोड़ी ते। हाणे एॾी त महांगाई थी वई आहे जो वाण खे रेट आहे कोन को। पीश जेके खणी था अचनि उहे चवंदा त असांखे ॿियो ठहियो 20 रुपया बि कोन था बचनि। ऐं ॻोठनि में जेके वीचारियूं मायूं वीचारियूं पीश जेके वटींदियूं हुयूं कुटींदियूं राति जो उथी जेको पीश जो वॾो अहमियत हूंदी। हाणे हू चवंदियूं त असां कुटियूं वटियूं असांजी दिलि त चवे थी पर रेट आहे कोन को वाण खे। पीश खे रेट हुजे वाण खे रेट हुजे त आउं सम्झां थो त काछो असांजो वरी बि अमीर आहे छो जो हीअ जबल मां ईंदी आहे फड़ा ईंदा आहिनि उहे फड़ा कुटबा आहिनि पोइ वरी वटबा आहिनि पोइ वरी घड़बा आहिनि पोइ वरी हुन खपाइबा आहिनि। सो असीं चऊं था गवर्नमेंट खे सिंध गवर्नमेंट खे पाकिस्तान जी गवर्नमेंट त पीश खे अहमियत ॾिनी वञे पीश जा रेट वधाया वञनि वाण जा रेट वधाया वञनि त जीअं असांजूं काछे जा जेके माण्हू आहिनि वीचारा पंहिंजे बच्चनि जा गुज़र सफ़र करे सघनि ऐं उन्हनि खे को कपिड़ा लटा ईद ते असांखे यादगिरी आहे त असांजी अमनियूं जॾहिं पीश वठींदियूं त जॾहिं ईद वेझे थींदी हुई त 2-3 पीश जा बंद वठी छॾींदियूं त जीअं ईद अचे थी जीअं वाण नोड़ी करे वठूं जीअं तव्हांखे कपिड़ा वठी ॾियूं। हाणे उहो सिस्टम ख़तमु थी वियो हाणे पीश मां का बचत कोन्हे। जी वाण ऐं पीश जो रोज़गार कंदड़ औरतूं ऐं जेको आहे हितां इलाइक़े वासियुनि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं उन्हनि जो चवणु आहे त जेको आहे हिन वाण जेको पीश हुजे थी जंहिंखे वाण में कन्वर्ट करण जे लाइ काफ़ी सारो वक़्तु लॻे थो तक़रीबन हफ़्ते खां मथे जेको अरसो लॻे थो ऐं मुख़्तलिफ़ जेके मरहला तय करण खां पोइ
उहो वाण थिए थो ऐं जेको आहे काफ़ी सारी महिनत बावजूदि जेको आहे हिन महिल जेको आहे सिचुएशन इहा आहे त उनजो जेको सुठो मुनाफ़ो नथो मिले, जंहिं करे हीउ जेको रोज़गार आहे उहो ॾींहों ॾींहुं घटिजे थो ऐं अक्सर माण्हू जेके आहिनि किनारा कशी करे रहिया आहिनि। जॾहिं त अॼु बि जेको आहे कच्छ जा अक्सर माण्हू जेके आहिनि ॿियो रोज़गार न हुजण करे हिन रोज़गार सां वागियल आहिनि। हुननि जो चवणु आहे त हीउ जेको रोज़गार में उहो मुनाफ़ो न हुजण करे जेको आहे तमामु घणो मुश्किल थी रहियो आहे, ज़िंदगी गुज़ारणु ॾाढी ॾुखी आहे, महांगाई सबबु जेको आहे तमामु घणियूं मुश्किलातूं दरपेश अची रहियूं आहिनि। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त जेको आहे हिन जेको रोज़गार खे हथी वठाए जेको जेका आहे जेके बेचैनी आहे उहा दूरि कई वञे। कैमरा टीम सां गॾु आबिदुल्ला शरी, टाइम न्यूज़ वाइफ।